डेली यूज़ इंग्लिश सेंटेंसेस। कोशिश करण में को भी हर्ज न आहे। कोशिश करण में को भी हर्ज न आहे। There is no harm in trying. There is no harm in trying. ही कंहिंजो ॿारु आहे। ही कंहिंजो ॿारु आहे। Whose child is this? Whose child is this? बस रोकियो। बस रोकियो। Stop the bus. Stop the bus. मूंखे लहणो आहे। मूंखे लहणो आहे। I have to get off. I have to get off. मूंखां अॻु हिते केरु हो। मूंखां अॻु हिते केरु हो। Who was here before me? Who was here before me? घणो सोचणु वक़्त जो ज़ाया आहे। घणो सोचणु वक़्त जो ज़ाया आहे। Overthinking is a waste of time. Overthinking is a waste of time. ही ख़र्च मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। ही ख़र्च मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। This expense is out of my league. This expense is out of my league. मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे। मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे। I don't have any enmity with you. I don't have any enmity with you. तव्हांजी शादी कॾहिं थी। तव्हांजी शादी कॾहिं थी। When did you get married? When did you get married? मां पंहिंजे भाउ जे तरफ़ खां माफ़ी घुरां थो। मां पंहिंजे भाउ जे तरफ़ खां माफ़ी घुरां थो। ऐं फीमेल हीअं चवंदी मां पंहिंजे भाउ जे तरफ़ खां माफ़ी घुरां थी। I apologize on behalf of my brother. I apologize on behalf of my brother. मूंखे ख़बर पई त तूं ग़रीब आहीं। मूंखे ख़बर पई त तूं ग़रीब आहीं। I came to know that you are poor. I came to know that you are poor.